नसीराबाद में खबर शेयर करासी तालका अस्पताल की बहाली है रूरल हेल्थ सेंटर की मुकम्मल तौर पर फाल करने लाइ हेल्थ सेंटर अॻियां शहरी ताज नसीराबाद के सदस्य सिंगार उनारी ज़ाहिद तुनियो एजाज शेख ज़मीर मुगेरी बख्श अली मुगेरी यासीन फुलपुडो ऐं ॿिनि पारां एहतिजाजी कैम्प क़ाइमु करे वरिती आहे। एहतिजाजी कैम्प में शहरनि वॾे तादाद में शिरकत कई आहे। मुकम्मल कराए ॾियो जा नारा पिया था हणूं। शर्म अचणु घुर्जे हुक्मराननि खे, शर्म अचणु घुर्जे हिननि अमलदारनि खे जेकी असांजे लखे माण्हुनि खे तालका नसीराबाद जा लखे माण्हू सिर्फ़ 2 डॉक्टरनि जे रहम करम ते आहिनि। 2 खोट आहे ऐं दवाउनि जी खोट आहे, हुनजी मुकम्मल बहाली जे लाइ एहतिजाजी कैम्प आहे। हुकम नथो कयो वञे। हीअ असांजे इंतिज़ामिया असांजे उहिदेदारनि आला अफ़ीसरनि जी न हाली आहे। असां घुर था कयूं शहरी ताज जे तरफ़ां त हीअ नसीराबाद मेन शहर आहे जेको मेन रोड ते आहे। कंहिं वक़्तु बि के वॾा हादसा थी सघनि था। इनखे मुकम्मल सहूलियतूं ॾेई हिननि ते मुकम्मल डॉक्टर रखिया वञनि ऐं 24 कलाक जीअं इनखे सरस ॾिनी त जीअं